बिडशा मां ख़बर ईंदा हलो त पीर मौला बिडशा में अमीर बलेदी पारां जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकरीब कोठाई पई, जंहिंमें हज़रत मौलाना रुस्तम अली हुसैनी, हज़रत मौलाना मुख्तियार अली ताहिरी, मौलाना अब्दुल रहमान, मौलाना जावेद ताहिरी, मौलाना अब्दुल कदीर ताहिरी ऐं ॿियनि सुनत भरियो बयान फरमाए महफ़िल खे जुमाए छॾियो। मौलाना अब्दुल रहमान ताहिरी, मौलाना अब्दुल कदीर ताहिरी, मौलाना जावेद अली ताहिरी सुनत भरे बयान में चयो त आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जान जे सरदार जी विलादत जो ॾींहुं ईद जी ख़ुशी वारे ॾींहं खां घटि न आहे। पूरी कायनात जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। ही मिलादुल नबी हर साल जीअं हिन साल अमीर बलेदी जे रहनुमाई सां मल्हायो वेंदो आहे। उन मौक़े ते सियासी, समाजी, मज़हबी अॻवाननि, शेरनि ऐं साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।